इन वक्त मौजूद आहियूं तालके सिंधड़ीअ जे यूसी सामारो जो सब्ज़ल स्टाफ आहे जेको खिपरो मीरपुर ख़ासि मेन रोड ते अॼु सभी माण्हू जेके आहिनि से सरापा एहतजाज आहिनि। हिननि जो इहो ई मुतालबो आहे ऐं हिननि उन सां गॾोगॾु पोलियो मुहिम जेका गुज़िरियल 3 ॾींहंनि खां हलंदड़ आहे उन जो बाइकाट करे सभी ॻोठनि जा जेके ॿार आहिनि उहो हिननि एहतजाज रिकॉर्ड कराईंदे इहो मुतालबो कयो आहे त असांजे घरनि में पाणी बीठो आहे, असांजा ॿार जेके आहिनि से उहे उन्हनि खे मच्छर खाई रहिया आहिनि, पाणीअ में उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि से उन्हनि खे ॿुॾण जो ख़तरो आहे। उन खां बाद में गवर्नमेंट जेको आहे सो उन पाणीअ निकास जा को बि रस्ता ऐं लंघ न आहिनि खोल रहिया, न पाणीअ निकास जो को सिस्टम जोड़ियो आहे। उन सां गॾोगॾु जेके मुतासिर आहिनि उन्हनि में जेको आहे सो रिलीफ न आहे विरायो वियो, सिर्फ़ु मनपसंद ऐं सियासी माण्हुनि खे रिलीफ ॾिनो थो वञे। जेके असुल हक़दार आहिनि उहे नज़रअंदाज थी रहिया आहिनि, सियासी बुनियादुनि ते विरासत थी रही आहे। उन सां गॾोगॾु जेका ज़िले जी इंतिज़ामिया आहे उहा जेको आहे सो सियासी माण्हुनि सां ॿिट बणियल आहे। उन हवाले सां हितां जे रवासिन खां पुछंदासीं जेके सरापा एहतजाज आहिनि। 5 बीमारियूं वबाऊं ॿारनि में मौजूदु हुयूं मासूमनि में, जंहिंमें कलरा बि आहिनि, दस्त बि आहिनि, बुखार बि आहिनि। हाणे उहो ॿार माज़ूरी खां अॻु में बिस्तरो जलियो पिया आहिनि। हाणे असां कहिड़ो वेही पोलियो पीआरींदासीं, गवर्नमेंट जी तरफ़ां का रिलीफ कान्हे का। ऐं जीअं इमदाद विरायो साईं ॻाल्हि कई, उते इमदाद माण्हुनि खे टोकन हथ सां ॾेई जेको घरां घुराए उन जूं बेइज़तियूं कयूं वियूं आहिनि, उनखे लठ पादराया विया आहिनि, माण्हुनि सां जेका नाफ़त कई वई आहे। हाणे असीं कहिड़ी वेही था करियो, असांजो ॿुधण वारो त आहे केरु कोन को। ज़ुल्म आहे, इंतिहा खां मथे ज़ुल्म आहे। पीअण लाइ पाणी कोन्हे, को खारा ज़हर पाणी। हीअ हालत घरनि जी ॾिसो, अञा ॻोठनि में पाणी मौजूदु आहे। ॿियो त मथां खां जेको पेरूमल वारो पाणी अञा बि बंदि न आहे थी सघे। छा असीं केॾांहुं त टपड़ खणूं, केॾांहुं वञो वञूं ॿारहां, उहे त ठहियो, पर हाणे घरनि में वापसि वञण लाइ तयारु न पिया थियूं। छो त मथां मौसम थधी वजे सियारे। सो बराए महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे, सिंध वज़ीर आला सिंध खे अपील आहे, असांजे साईं ज़ुल्फ़कार शाह खे अपील आहे, कुझु असांजी वार करियो। इमदाद जेको उन्हनि आंदो विरायो उहो तव्हां सां बि मौजूदु हो, अवाम बि मौजूदु आहे। उहे बि जेको आहे उहो चई चुका आहिनि कीअं विराइणो। असां त उन जाइ ते कोन हुआसीं, जेको आहे छा मनपसंद थी या के ग़रीबनि खे मिलियो आहे। उहो त जेको बि वीडियोज़ आहिनि वायरल थियल आहिनि, उहो सॼी जेको आहे जेका अवाम बि ॾिसे पई, गवर्नमेंट बि ॾिसे पई ऐं सभु माण्हू ॾिसनि पिया। बोर्ड आहे कि तक़रीबन महीनो खनि थी वियो, अञा ताईं असांजी यूनियन काउंसिल जे ॻोठनि जो न ई पाणी निकितो वियो आहे, न ई उन में का इमदादी कार्रवाई शुरू थी आहे, न ई को माल जो डॉक्टर आयो आहे, न ई को इंसान जो डॉक्टर आयो आहे। हाणे ख़ाली पोलियो पीआरण में कहिड़ो फ़ाइदो, माण्हू बुख मरनि पिया, माण्हुनि जा ॿार बुख मरनि पिया। पोलियो इन लाइ पीआरियो वञे थो त ॿार महज़ूर न थिए। असां त महज़ूरी खां बि बुरे हाल में आहियूं। असांजे ॻोठनि में चेल पाणी बीठो आहे ऐं न ई असां वटि को डॉक्टर थो अचे, न ई को इमदादी अचे। ऐं इमदाद अचे थी त उहा ख़बर न आहे कहिड़े नमूने सां कहिड़े तरीक़े सां विरासत पई थिए। एतिरी आवाम तव्हां ॾिसो पिया एहतजाज करियो बीठी आहे, घरनि मंझि साम्हूं पाणी नज़र पियो अचे ऐं हिते वबाऊं जाम पकड़जियूं, जंहिंमें माल मरी रहियो आहे, माण्हू बीमार थी विया आहिनि, मरी रहिया आहिनि। उन लाइ चवनि था पोलियो पीआरियो त ॿार माज़ूर न थियनि। उन माज़ूरी खां अॻु में सभु माज़ूर थी चुका आहियूं। बाक़ी पोलियो पीआरेसीं छा कंदासीं। जेका इमदाद आई आहे उन में जेको अवाम ते लठियूं वसायूं आहिनि मुख़्तियार कार जे हुकुम ते, उहो कंहिंजे चवण ते छो वसायूं वयूं, अवाम सां हक़ रसाई थिए। DC खे, कमिश्नर मीरपुर ख़ासि खे ऐं मुख़्तियार कार थे इहो जेको असां पंहिंजे हिसाब सां चऊं था त उहे जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि ते भला इमदाद नथा ॾियो, उन्हनि ते भला लठबाज़ी त न करियो, कम से कम इहो त करियो। ऐं तंहिंखां पोइ असांजो मुतालबो इहो आहे, हाणे पोलियो वारो जेको सिस्टम आहे, हाणे पोलियो वारो सिस्टम अॻे माण्हू जेके से माण्हुनि जा ॿार जेके आहिनि गैस्ट्रो में या कालरा में मलेरिया में मुब्तला लॻा पिया आहिनि ऐं घरनि में तक़रीबन 4 खां 5 फुट पाणी बीठो आहे। हाणे कहिड़ो वेही जेको पोलियो पीआरनि। पहिरीं असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजे जेको घरनि जो या रोडनि जो रस्तनि जो असांजे इलाइक़े जो पाणी जेको ड्रेनेज कयो वञे, उन खां पोइ असां जेको आहे उन जेको आहे पोलियो ॿारनि खे पीआरंदासीं। बिल्कुलु असां सां नाजादी वध में कयो आहे। पहिरें नंबर में त्याल ॻोठ वटि जेको मेन रोड ते कट लॻो आहे उन असांखे ॿोड़े तबाह कयो। उन खां पोइ ॿार जेके आहिनि घरनि वारा माण्हू त पाणी में ॿुॾा पिया आहिनि, उन में बीमारियूं पैदा थी वञनि, पीअण जो पाणी आहे, माल बीमार, माण्हू बीमार, उन्हनि जे लाइ को बि इंतज़ाम कुझु बि कोन्हे। पोलियो वारनि जेकी कूड़ी रिपोर्टूं मोकिलियूं त असां प्यारे छॾियो आहे ऐं हिते आया असां उन्हनि खे मना करे छॾियो आहे। त इन जेके ज़िम्मेवारनि AC आहे या DC आहे, उहो अची सरज़मीन जेको आहे अची ॾिसनि ऐं माण्हुनि खे इंसाफ़ मिले। ग़रीब माण्हू खे इंसाफ़ कोन पियो मिले। हिननि जो मुतालबो इहो आहे त असांजे घरनि में ही जेको पाणी पुठियां मुंहिंजे पसे मंज़र में नज़र अची रहियो आहे इहो कढरायो वञे, जीअं असांजा बचा ॿुॾण खां बची सघनि। असां ॾांहुं जेको आहे तिबी टीमूं मोकिलियूं वञनि। असांजो माल मरी रहियो आहे, मच्छर खाई रहिया आहिनि, मच्छर मार स्प्रे न आहे थी सघियो। डॉक्टरनि जूं टीमूं त नथियूं अचनि, मगर पोलियो जूं टीमूं सिहत खातो मोकिले रहियो आहे, जंहिंमें हुननि जा मफ़ाद आहिनि। इन्हनि जे करे हिननि जो मुतालबो इहो आहे त जल्द खां जल्द जेको आहे सो असांजी वावर कई वञे ऐं असांजो जेको आहे सो मुतालबा मञे, असांजो बाइकाट ख़तमु कयो वञे। असद शाह, टाइम न्यूज़, सिंधड़ी।